कुछ शागिर्द बतवा हर बुरो टीचर में सुञाणे न सुञाणे हाँ नहीं में पहिरें सेमेस्टर टे ॾींहं कंदा आहिनि यूनिवर्सिटी में पंहिंजो टीचर खे वरी आइडियल करे छॾींदी हैव अ वंडरफुल टीचर हैव अ वंडरफुल टाइम विथ माय आइडियल विथ माय ॿियो छा चवंदा इंस्पिरेशन विथ माय एक्सपायरेशन विथ माय एक्सपायरी डेट टीचर जो नालो ई ख़बर न आहे हूंदी उन्हनि खे दादा हाँ टीचर खे त नालो उनजी ख़बर हुजे न हुजे टीचर खे ख़बर न आहे हूंदी उन छोकिरनि जी नाले ख़बर उहो वरी टीचर वरी ॾिसंदो आहे वॾो सरप्राइज़िंग हूंदो वरी पंहिंजे हिसाब सां वरी उनजा वरी कोला चौड़ा थींदा हूंदा हा मां वॾो को माना कमु कयो आहे कांड कयो आहे वरी चए थो माय एस्पायरेशन माय एक्सपायरी डेट विथ माय इंस्पिरेशन वरी साईं ग्रेट पर्सनैलिटी ऑफ डिपार्टमेंट ग्रेट टीचर एवर आई हैव सीन ग्रेट टीचर एवर इन द वर्ल्ड वरी एवर इन द वर्ल्ड थींदो आहे हर भरू पाण कंहिंजे हुन ते माना इज़त ठाहिण जी कोशिशि कंदा आहिनि टके जी बि इज़त कोन हूंदनि टके जी बि इज़त कोन हूंदनि माण्हुनि खे पकिड़े हर भरू पाण सां गॾु फोटू कढाए फोटू फेसबुक ते शेयर अहिड़ा माण्हू माना ॾिसंदा न को पर्सनैलिटी आहे थोरी घणी पर्सनैलिटी आहे ज़ोरी हुन गीले पाण सां गॾु फोटू कढी बसि फेसबुक ते अपलोड करे छॾींदा वरी पाण खे वरी चवंदा हैव अ वंडरफुल टाइम हैव अ ग्रेट टाइम हैव अ ग्रेट डिस्कशन